सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। NCPSL Sindhi World Radio News is initiative of HRD Ministry यानी Human Resources Development भारत सरकार इंडिया दिल्ली। मेहरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वजायो समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा। सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। अचो सभु गॾिजी ॿुधूं। जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड नंबर 28। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि। सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चो झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। रिजर्व बैंक ऑफ इंडिया न्यू रिजर्व बैंक ऑफ इंडिया मार्गदर्शन जे अनुसार नवनि नोटनि जे मथां लिख सां नोट बेकार थी वेंदा। इहे बेकानून थी वेंदा। US डॉलर वांगुरु डॉलर मथां जे लिखंदा त कोई बि उनखे न वठंदो। तव्हां इहो ॿियनि खे बि ॿुधाए छॾियो जीअं हू इन संदेश खे सम्झी सघनि। पाकिस्तान में हिंदू मंदिर में तोड़ फोड़ ऐं चोरी। पाकिस्तान में सिंध प्रांत में विस्पति जे ॾींहुं अणसुञातल चोरनि हिकु देवी मंदिर में तोड़फोड़ करे 20,000 पाकिस्तानी रुपया, चांदीअ जा गहना ऐं मूर्तियूं चोरी करे विया। मुख्यमंत्री जे अनुसार 2 गहना उन्हनि जी क़ीमत 40,000 रुपया पाकिस्तान जा नोट आहे। इन जो केस दर्ज कयो वियो आहे। आर्यन खान रिहा थियो। मुंबई क्रूज़ ड्रग्स मामले में हाई कोर्ट जे ज़मानत मिलण खां पोइ छंछर ते आर्थर रोड मां रिहा करे छॾियो। 2 अक्टूबर ते हिरासत में खंयो वियो हो। उन खां पोइ हुनखे गिरफ़्तार कयो वियो। हिन जी पैरवी करण वारो हो अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी। Yes. Bail all the 3 petitioners, Aryan Khan and Arbaz Khan. The court has heard the case for more than 2 or 3 days, and the court has granted bail just now. The detailed order will be given tomorrow, and hopefully all the 3 petitioners will come out of jail either tomorrow or on Saturday. सर हिंदी में आज हाई कोर्ट ने दोनों साइड की दलीलें सुन के 3 अक्यूज को बेल ग्रांट करा है। आर्यन खान नंबर 1, अरबाज मर्चेंट नंबर 2 एंड एक लड़की है उसका नाम है मुनमुन धमेचा। उन तीनों को आज हाई कोर्ट ने बेल दिया है। पक्का डिटेल्ड ऑर्डर कल मिलेगा और मुझे उम्मीद है कि ये तीनों अक्यूज जो हैं ये कल या शनिचर तक बाहर आ जाए। मन्नत जे ॿाहिरि खान जो वेलकम कयो वियो। सवनि जे तइदाद में शेदाई आया। बैनर ऐं ढोल सां हिन जो स्वागत कयो वियो। वी वेलकम आर्यन खान। हिन काफ़ी हफ़्ता जेल में गुज़ारिया।
ॾियारीअ जे मौक़े ते फटाकनि ते महदूद पाबंदी। सुप्रीम कोर्ट शुक्रवार ते चयो त फटाकनि ते पूरी पाबंदी नाहे, सिर्फ़ उन्हनि ते पाबंदी आहे जंहिंजो तंदुरुस्ती जे अनुसार असर आहे। बेरनि जा ठहियल फटाकनि ते पाबंदी आहे जंहिंजो ॿियनि जे सिहत ते असर आहे। ॿियनि जे सिहत ते असर करे त्योहार न थी सघंदो। कोर्ट नुक़सान कंदड़ फटाकनि ते ऑर्डर लॻायो आहे। प्राइम मिनिस्टर मोदी पोप सां मुलाक़ात करे भारत अचण जो नोतो ॾिनो। छंछरु ॾींहं ते फ्रांस में वेटिकन सिटी में पोप सां हिन जी मुलाक़ात थी। गले सां मिली तस्वीर शेयर कई। ॿिन्ही जी गरम जोशी सां मुलाक़ात थी। इन सां गॾु ॿियनि मुदनि ते बि चर्चो थियो। मोदी साहिब हुन खे भारत देश में अचण लाइ नोतो ॾिनो। 112 करोड़ जो चुरायल माल अमेरिका भारत खे वापसि ॾिनो। विस्पति ॾींहुं 248 पुराणो माल वापसि कयो। सुभाष कपूर डीलर इन्हनि जी तस्करी कराई, जेको भारत देश मां चोरायल जो सामान पंहिंजे आर्ट ऑफ द पास्ट गैलरी न्यूयॉर्क जे ज़रिए तस्करी कराई। ध्यान सां ॿुधो, थधि जे मौसम में 10 बीमारियुनि जो उपचार। थधि जी मौसम सिहत ऐं सुंदरता जो वरदान चयो वेंदो आहे। इन करे सावधान बि ज़रूरु आहे। 10 रोग आहिनि त 10 उपचार बि आहिनि। पहिरियों, कब्ज़ी वधंदी आहे। हिन मौसम में पाणी खूब पियो। जीरो पाउडर ज़रूरु खाओ। ॿियों, थधि जी हवा में सिर दर्द। इन हालत में खीर में जायफल घिसी लॻायो। घिसी लेप मथे ते लॻायो। थधि जो असर घटिजी वेंदो। टियों, चपनि जो फटणु। चपनि ते कोकम जो तेल लॻाइण सां चप नरम थींदा। चौथों, पेरनि जूं एड़ियूं फटण में बसर या ग्रीस लॻायो। पंजों, छातीअ में बलगम ॼमी वञणु। इन लाइ अंजीर खाइण सां बलगम निकिरी वेंदो आहे ऐं खंघ खे आराम मिले थो। छहों, बुखार। अजवाइण जो चूर्ण। थधि बुखार जल्दी लही वेंदो। सतों, खंघ ज़ुकाम बुखार। इन में फूदनो चांहि में विझी खंडु या लूणु मिलायो। ज़रो करे पीअंदा त फ़ाइदो ज़रूरु थींदो। अठों, कफ दम वधे त अजवाइण, नंढो पीपर ऐं पोस्त दाणे जो काढ़ो पीअणु जल्द आराम थींदो। 9, संधनि में सूर। जोड़नि जे सूर में धतूर जे पतनि ते तेल लॻाए गरम कजे। सूर वारनि संधनि ते ॿधी छॾिजे। इन सां आराम मिलंदो आहे। 10, मालिश। थधियुनि में सरसों जो तेल में 3-4 गार्लिक उन जूं कलियूं विझी पचायो। थधे थियण खां पोइ बदन ते मालिश कयो। ॾाढो फ़ाइदो पवंदो। इन जी ॼाण ॾींदड़ आहे विवेक सामतानी, पतंजलि योगा समिति जो। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली। कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।